हुजूर जो शान सभिनी खां मथे आ। मदीने जे मीर जहिड़ो न को ॼायो न को ॼमंदो, हुजूर जहिड़ो न को आयो न को ईंदो। हे मुंहिंजो अक़ीदो आहे, जेकॾहिं रब मदीने जे मीर खे पैदा न करे हा त रब काइनात खे पैदा न करे हा। वजह तख्लीक काइनात हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे शहीद बाबो फरमाईंदो तो खुदा जी खल्क़ सजी खुदाई खे गॾु कर, हूरो फलक खे गॾु कर, नबातात ऐं बनातात खे गॾु कर, जिन्नो इंस के गॾु कर, ज़मीन ऐं आसमाननि खे गॾु कर। हे पीरन खे, हे फकीरन खे, हे ज़ाकिरन खे, हे ज़वारन खे, हे मुल्लन खे, हे मौलविन खे गॾु कर। खुदा जी खल्क़ सजी खुदाई खे गॾु कर। को माईअ जो पुट मदीने जे मीर जे कदमनि जे दश जो भी मुक़ाबिलो नथो करे सघे। हुजूर जो शान सभिनी खां मथे आहे। हुजूर जो शान कहलायो, हुजूर जो शान जिनके पक्का हुए ॾाढिया ॻाल्हाइनि। हुजूर जो शान सभिनी खां मथे आहे। वरफ़अना वरफ़अना लक ज़िक्रक वरफ़अना, कीअं न शान बुलंद हुजे। अल्लाह तो कुरान में चए महबूब तुंहिंजो ज़िक्र एॾो बुलंद कयो थम, एॾो बुलंद कयो थम, एॾो बुलंद कयो थम। जेकॾहिं कलमे में मुंहिंजो नालो आहे त तुंहिंजो नालो आहे, अज़ान में मुंहिंजो ज़िक्र, अज़ान में तुंहिंजो ज़िक्र, तकबीर में मुंहिंजो ज़िक्र, तकबीर में तुंहिंजो ज़िक्र, निमाज़ में मुंहिंजो ज़िक्र, निमाज़ में तुंहिंजो ज़िक्र, कुरान में मुंहिंजो ज़िक्र, कुरान में तुंहिंजो ज़िक्र। महबूबा वरफ़अना लक ज़िक्रक, मरंदो मरण खां पोइ ओसी ताईं जन्नत रवींदो जेसी ताईं हौज़ कौसर ते तुंहिंजे हथनि सां हौज़ कौसर जा जाम न पीअंदो। वरफ़अना लक ज़िक्रक, रब तो फरमाए मां महबूब तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो अथमि।